महाराज जो सात संगत जी मिली करे फैलायूं दामन फैलायूं प्रभु परमात्मा जग्यों। हे प्रभु सारे विश्व की अरदास सबका भला करो, सभिनीनि जा दुखड़ा दूर कयो प्रभु। जिन तव्हांजे दर ते हाज़िरी लगाई आ, जंहिंजे मन में जेकी शुभ मनोकामना सा पूर्ण कयो। नाम जो दान, भक्ति जो दान, गीता जो ज्ञान, गंगा जो स्नान, पंहिंजे चरणन जो ध्यान बख्शो प्रभु, अमोलक नाम बख्शो। ओम त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवा। सर्वशक्ति महामाया दिव्य ज्ञान स्वरूपिणी, नवदुर्गे जगन्मात्र, प्रणमामि मुहुर्मुहुः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते। ओम नमश्चंडिकाय नमः। ओम जयंती मंगला काली, भद्रपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री। स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम भूर्भुवः स्वः, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि, धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। शेरा वाली माता तेरी सदा ही जय हो, जोता वाली माता तेरी सदा ही जय हो, मेहरा वाली माता तेरी सदा ही जय हो। बोल साचे दरबार की जय। ओम ओम। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन, दुख भंजन पूरन कृपा, पूरन कृपा। गोपाल गोपाल दामोदर दीन दीन दयाल दयाल, दुख भंजन, दुख भंजन पूरन कृपा। पूरन कृपा। ओम कृष्णाय वासुदेवाय, ओम कृष्णाय वासुदेवाय, देवकी नंदनाय च, देवकी नंदनाय च, नंद गोप कुमाराय, नंद गोप कुमाराय, गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, हरे राम हरे राम, राम हरे हरे, राम राम हरे हरे। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। सतनाम श्री हर वाहे गुरु, सतनाम श्री हर वाहे गुरु। ओम गोपीजन वल्लभ चरणा, ओम गोपीजन वल्लभ चरणा, शरणम प्रपद्ये। शरणं। ओम गोपीजन वल्लभ चरणा, ओम गोपीजन वल्लभ चरणा, शरणम प्रपद्ये। शरणं प्रपद्ये। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सर्व सात संगत जी अरदास प्रभु जी मिठे पावन पवित्र नाम सांगत कल्याण दास जी कंदा प्रभु जे चरणन में भगवान सभिनीनि ते कृपा कन। जिन भी प्रभु जे बंदगी में भक्ति में सतगुरन जे दर ते हाज़िरी लगाई आ, सभिनीनि जी हाज़िरी प्रभु परमात्मा कबूल कन। श्री कृष्ण गोविंद, नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव।
सचो साथ संगत जी सभिनीनि खां पहिरियों जेको सभिनीनि खां उत्तम में उत्तम कमु आहे प्रभु जे नाम जो कीर्तन जेको सभिनीनि खां सरल ऐं सभिनीनि खां महान आहे मिली करे कुझु पल असां प्रभु जे नाम में खोइजी वञूं प्रेम सां कीर्तन कयो आहे राधे किशोरी कृपा करो राधे किशोरी कृपा करो राधे किशोरी कृपा करो राधे किशोरी कृपा करो श्यामा लाडली कृपा करो श्यामा लाडली कृपा करो श्यामा लाडली कृपा करो श्यामा लाडली कृपा करो जय राधे किशोरी कृपा करो राधे किशोरी कृपा करो जय राधे किशोरी कृपा करो राधे किशोरी कृपा करो श्यामा लाडली कृपा करो श्यामा लाडली कृपा करो श्यामा लाडली कृपा करो श्यामा लाडली कृपा करो राधे जय राधे राधे किशोरी कृपा करो राधे किशोरी कृपा करो राधे किशोरी कृपा करो राधे किशोरी कृपा करो हाँ करुणामयी करुणामयी हाँ कृपामयी कृपामयी हो करुणामयी करुणामयी हाँ कृपामयी कृपामयी हाँ मेरी दयामयी हो करुणामयी कृपामयी राधे करुणामयी कृपामयी मेरी दयामयी राधे करुणामयी कृपामयी मेरी दयामयी राधे हाँ करुणामयी कृपामयी मेरी दयामयी राधे करुणामयी कृपामयी दयामयी राधे राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास राधा मेरी मैं राधे को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन वास राधे जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन वास जय राधे 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 जय राधे जय राधे 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 प्यारी श्यामा 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 प्यारी श्यामा 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 गोविंद जय जय हरि गोपाल बोल। जय जय हे गोविंद जय जय गोपाल जय जय श्री राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय संतों की जय जय भक्तों की जय जय
संतों की जय जय, भक्तों की जय जय, संतों की जय जय, भक्तों की जय प्यारे जय। संतों की जय जय, भक्तों की जय जय। हम मोर मुकुट मुरली वाले की जय हे जय। मोर मुकुट मुरली वाले की जय जय, हो संतों की जय जय, भक्तों की जय जय। संतों की जय जय, भक्तों की जय जय। मोर मुकुट मुरली वाले की जय प्यारे जय। मोर मुकुट मुरली वाले की जय जय। हाँ गोविंद जय जय, गोपाल जय जय। गोविंद जय जय, गोपाल जय जय। श्री राधा रमण हरि गोविंद जय जय। श्री राधा रमण हरि गोविंद जय जय। हाँ गोविंद जय जय, गोपाल जय जय। गोविंद जय जय, गोपाल जय जय। हाँ गोविंद जय जय, गोपाल जय जय। गोविंद जय जय, गोपाल जय जय। सीता राम 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 सीता राम। राम 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 हाँ राम। सीता राम 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 राम। राम 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 राम। हो सीता राम 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 राम। राम 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 राम। हाँ सीता राम 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 राम। राम 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 राम। सीता राम 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 सीता राम। राम 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 राम। हाँ सीता राम 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 राम। राम 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 राम। हो सीता राम 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 राम। राम 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 राम। हाँ सीता राम 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 राम। सीता राम 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 राम। हाँ सीता राम 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 सीता राम। राम 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 राम। श्री राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंत काल पछताएगा जब प्राण जाएंगे छूट। राम 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 राम। राम 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 राम। सीता राम 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 सीता राम। राम 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 राम। हाँ सीता राम 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 राम। राम 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 राम। हो सीता राम 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 राम। राम 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 राम। हाँ सीता राम 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 सीता राम। राम राम राम। सीता राम 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 सीता राम। राम 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 राम। सीता राम 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 सीता राम। राम 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 राम। सीता राम 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 सीता राम। राम 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 राम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। हाँ सीता सीता राम बोलो सीता सीता राम। सीता सीता राम बोलो। सीता सीता राम। बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे हाँ श्याम। बोलो राधे राधे श्याम। बोलो राधे राधे श्याम। बोलो राधे राधे श्याम राधे। श्री राधे राधे श्याम राधे। श्री राधे राधे श्याम राधे। श्री राधे राधे श्याम राधे। जय राधे 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 जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल। लाल की जय। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। असां सां गॾु दोहरायो भाई। कलयुग केवल नाम आधारा, कलयुग केवल नाम आधारा। कलयुग केवल नाम आधारा। कलयुग केवल नाम आधारा। सुमिर सुमिर नर उतरे पारा, सुमिर सुमिर नर उतरे पारा। सुमिर सुमिर नर उतरे पारा। सुमिर सुमिर नर उतरा।
पंहिंजी वाणी में संतन समझायो आ कि कलयुग में अगर कोई सहारो आहे तो वो नाम जो ही आ। चओ हरे राम। भले तव्हां असां केतिरा बि संसार जा सहारा मञूं कि हे मुंहिंजो सहारो आ, हे मूंखे सहारो ॾेई रहियो आहे, पर न, चवनि था संसार जो सहारो जेको आहे उहो संसार तक ही सीमित आहे। चओ हरे राम। केतिरो बि वॾो सहारो हुजे, संसार जो अगरि आहे त उहो संसार ताणी सीमित आहे। पर इते ई सतगुरनि पंहिंजी वाणी में लिखियो आहे, जह मात पिता सुत मीत न भाई, मन उहा नाम तेरे संग सहाय। जह महाभयान दूत जम दल्ले, तह केवल नाम संग तेरे चले। जाते तोसां गॾु कोई बि न हलंदो तुंहिंजो सहारो ठही, उते बि प्रभु जो नाम तुंहिंजो सहारो बणिजी ईंदो। चओ हरे राम। इन ॻाल्हि ते भरोसो करणो पवंदो भाई, विश्वास करणो पवंदो। ॿुधंदा त आहियूं असां सत्संग में, पर इन ॻाल्हि ते भरोसो न कंदा आहियूं, विश्वास न कंदा आहियूं। इते ई संत चवनि था कलयुग केवल नाम आधार आहे। कहिड़ो नाम? जेको तव्हां हिन महिल कीर्तन कयो। चओ हरे राम। कृष्ण गोविंद वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बेअंत महिमा आहे भाई हिन नाम जी। कोशिश त इहा हूंदी आहे कि हर कीर्तन में शुरूआत प्रभु जे नाम कीर्तन सां थिए, विराम भी प्रभु जे कीर्तन सां ई थिए। विच में जेकी हरी चर्चा हलंदी आहे उहो सभु जेको कीर्तन जी महिमा ॿुधाइण जे लाइ हूंदी आहे। चओ हरे राम। नाम जी महिमा सम्झाइण लाइ हूंदी आहे। पर कोशिश हुजे कि हर कथा कीर्तन खां पहिरियों 5 मिंट प्रभु जे नाम जो कीर्तन हुजे, वरी विराम में भी जरूर हुजे भाई। चओ राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे जीव खे अगर पार थियणो आहे, पार न थियणो आहे त पोइ त सभु ठीकु आहे, पोइ त सभु बढ़िया आहे। पोइ त तव्हां असां जेको बि कयूं सभिनीनि में छूट आहे, कोई बंदिश न आहे, कोई बि बंदिश न आहे, कोई नियम बि न आहे। पर अगर पार थियण चाहियूं था त सुमिर सुमिर नर उतरे पारा। पोइ त नाम जो सहारो खणणो ई पवंदो, नाम त जपणो ई पवंदो, भक्ति त करणी पवंदी, न त ॿियो कोई त साधन असां करे कोन सघंदासीं। चओ राम। ॾिसो भैया, चवंदा आहिनि 3 मार्ग आहिनि, ज्ञान मार्ग भी आहे, कर्म योग भी आहे, भक्ति योग भी आहे। पर सभिनीनि खां सरल त भक्ति योग ही आहे, जंहिंमें सभिनीनि खां सरल नियम आहिनि। ॿियो कुछ न, बस श्रद्धा विश्वास कोई रखे ऐं भजन करे, उनजी भक्ति थी वई। तपस्या त करे कोन सघंदासीं। हा, थधि में उथी करे पहुचण गुरूअ जे दर ते वेही करे भक्ति करण, ही ॾाढी वॾी तपस्या आहे। इहो मां नथो चवां, ही बाबा भगत राम साहिब जन जा वचन आहिनि कि कलयुग में यही तपस्या आहे। चओ हरे राम। कि कोई समय कढी करे भगवान जे भक्ति लाइ शामिल थिए। चओ राम। इन महिल तव्हां तपस्या करे रहिया आहियो भाई, हा न? वॾभागी आहियो जेके गुरूअ जे दर ते सवेल पहुता आहियो भक्ति जे लाइ। चओ राम। नाम, थोड़ो नाम ते चर्चा कयूं भाई कि केॾी महिमा आहे प्रभु जे नाम जी, भगवान जी भक्ति जी। चवंदा आहिनि नाम यादि अचणु ॾाढो कठिन आहे, ऐं इहो वाकई असां अनुभव बि कयूं था साध संगत जी। छो जो कई संगत सां मुलाक़ात थींदी आहे, कई असां संगत जा अनुभव रोज़ ॿुधंदा आहियूं, कई संगत सां रोज़ मिलंदा आहियूं। जेके वॾी उमिरि वारा थी वेंदा आहिनि न, ॾाढी जिन जी वॾी उमिरि थी वञे त तव्हां पाण ॾिठो हूंदो, उन्हनि खे त पंहिंजी यादि न हूंदी आहे। पुट खे कोई न सुञाणींदो आहे, पंहिंजे घर वारनि खे न सुञाणींदा आहिनि, कुझु यादि न हूंदो आहे। पोइ काथो उन अवस्था में नाम यादि ईंदो, भगवान जी भक्ति यादि ईंदी। चओ हरे राम। कई असां अहिड़ा अनुभव ॾिठा आहिनि, पर कई अहिड़ा बि ॾिठा आहिनि। हाणे असां कुझु ॾींहं पहिरियों रायपुर में हुयासीं त हिकिड़ी माता आहे असांजी जेकी बाबा माने खां जुड़ियल आहे, अदी आवत चवंदा आहिनि जिन खे। चओ हरे राम। असांजे प्यारे दीपू भैया ऐं सुनू दीदी जी माता,
उन्हनि सां मुलाक़ात थी त उन्हनि सां जेॾी महिल असां मिलंदा आहियूं न त रिचार्ज थी वेंदा आहियूं। कुझु संगत जेकी पुराणी आहे, जेकी वॾे बाबा जन सां जुड़ियल आहे, बाबा भगत राम साहिब जन जा जिन दर्शन कया आहिनि, पोइ जेॾी महिल अनुभव ॿुधाईंदा आहिनि त उहे असांजी बैटरी रिचार्ज कंदा आहिनि। त हाणे कुझु ई ॾींहं पहिरियों, 3-4 ॾींहं पहिरियों मां उन्हनि सां गॾु वेठो हुउमि। त हाणे उन्हनि जी उमिरि ॾाढी वॾी आहे, ख़ूब उमिरि वॾी थी वई आहे, याददाश्त बि थोड़ी कमज़ोर, थोड़ी न ॾाढी कमज़ोर। चओ हरे राम। मां पहिरियों मूंखे सुञाणे वई, पहचाने वई, मां उन्हनि सां गॾु अधु कलाकु वेठुमि, अधु कलाक खां शायदि वधीक ई, 15 मिंटे में मूंखे भुलिजी वई। चओ हरे राम। वेठो आहियां मां बगल में, सुञातो आहे उन्हनि मूंखे, गॾु वेठा आहियूं, ॻाल्हाए थी, चर्चा बि करे थी, 15 मिंटे खां पोइ वरी भुलिजी वई, वरी मूंखे ॿियो कोई सम्झण लॻी। चओ हरे राम। ॿियो कोई सम्झी मूंसां चर्चा करण लॻी, यानी अहिड़ी अवस्था ते पहुची वई आहे वीचारी। पर पोइ बि जेॾी महिल मां उन्हनि खां पुछियो कि तव्हांखे सतगुरनि जो जेको नाम ॾिनल आहे उहो यादि आहे, पोइ खिलण लॻी, उहो चेहरे ते मुस्कुराहट अची वई, बराबरि उन नाम चई करे ॿुधायो। चओ हरे राम। ईअं सम्झो कि नाम जो ई त सहारो आहे। उन माता चयो उहो कीअं भुलिजी वेंदमि, बाक़ी मां सभु भुलिजी वेंदमि। केॾी महिल पुट खे नथी सुञाणे, केॾी महिल धीअ खे नथी सुञाणे, केॾी महिल कंहिंखे नथी सुञाणे। असांखे बि ॾिसो, मां ॿुधायांव थो न, पंहिंजी ॻाल्हि 15 मिंटे खां पोइ भुलिजी वई, पर उनखे नाम यादि आहे। हरे राम। इहा ई त वॾी कृपा आहे। पर जेॾी महिल इहे अनुभव ॾिसूं था त वीचार था कयूं केॾो कठिन आहे अंत समय नाम खे यादि रखणु, भॻवान खे यादि रखणु, केॾो कठिन आहे भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वृंदावन जा हिकिड़ा संत आहिनि महान, पुंडरीक गोस्वामी जी महाराज, उहे ॿुधाइनि पिया, चवनि पिया जॾहिं उन्हनि जा पिताजी, उन्हनि जी आख़िरी अवस्था हुई, आख़िरी समय हुयो, हॉस्पिटल में एडमिट हुया, त डॉक्टरनि उन्हनि जे पुट खे यानी पुंडरीक महाराज जेके अॼु संत वर्तमान में आहिनि, उन्हनि खे सॾु कयो, चयो महाराज तव्हांजे पिता वटि समय ॾाढो घटि अथव, बसि हाणे कुझु ई पल जा उहे महिमान आहिनि, कुझु ई पल उन्हनि वटि आहिनि, जंहिंखे मिलणो हुजे, जंहिंखे जेको कुझु कराइणो हुजे कराए वठो, छो जो हाणे काफ़ी घटि समय अथव। संत पाण ॿुधाइनि पिया पंहिंजे पिता जे लाइ, ॾिसो हिकिड़े पुट जे लाइ ॾाढो कठिन आहे इहो, पर भक्त हुजे त अहिड़ो, पुट हुजे त अहिड़ो, उन्हनि छा कयो, कंहिंखे बि मिलण न ॾिनो। केवल डॉक्टर उन्हनि खे ॿुधायो कि तव्हांजे पिता वटि ॾाढो घटि समय आहे, कंहिंखे कंहिंसां बि मुलाक़ात न कराई, घर वारा न, परिवार न, मिट माइट न, अड़ोसी पड़ोसी कोई बि न, दरवाजो उहो हॉस्पिटल जो जेको कमरो हुयो बंदि कराए छॾियो। चयो मां बि अंदरि न वेंदुमि, ईअं न थिए कि अंत समय प्राण निकिरण वारा हुजनि मुंहिंजे पिता जा ऐं साम्हूं मां बीठो हुजां, मुंहिंजे में आसक्त थी वञनि, ध्यानु भॻवान खे छॾे मुंहुं में न लॻी वञे, जबकि उन्हनि जा पिता ॾाढा वॾा संत थिया आहिनि। चओ हरे राम। पर पुट जी वीचार धारणा ॾिसो भाई भक्त जी, चयो मां बि अंदरि न वेंदुमि, पंहिंजी माता खे बि, ईअं न थिए अंत समय असां में ध्यानु भटकी वञे, परिवार में मोह अची वञे, वरी जनम मरण में अचिणो पए। हिकिड़े सेवक खे आज्ञा ॾिनऊं, चयो तूं अंदरि वञ ऐं परे रही करे बसि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 इहो मंत्र जाप कंदो रहो, ताकि अंत समय बि असांजा जेके पिता आहिनि उन्हनि जे कननि में हरिय जो नाम वञे ऐं ध्यानु केवल नाम में हुजे। चओ हरे राम। मांखे एॾी प्यारी लॻी हीअ ॻाल्हि, ॿुधण में ॾाढी सरल आहे न, पर असां अगरि उन अवस्था में अची वञूं त असां शायदि इहो न करे सघंदासीं। असांखे त ओॾी महिल यादि ईंदो, मिट माइटनि खे फोन कंदासीं, अरे बाबा ॾिस आख़िरी श्वास थो वठे, जल्दी हली आ, हा हे धणी वञण वारो अथई, अची मुलाक़ात करे वञ, मिली वञ। उन सां फालतू जी ॻाल्हियूं असां ॾाढी करे वठंदासीं। चओ हरे राम। ऐं कहिड़ी ख़बर मतां हुनखे बि इहो ई वणंदो हुजे जेको आख़िरी श्वास वठंदो हुजे कि हा परिवार अची मिली वठे, सभु अची मिली वञनि, हा प्राण निकिरण वारा आहिनि, पर नाम कंहिंखे यादि न ईंदो। चओ हरे राम। उत कंहिं विरले भक्त खे यादि ईंदो, संत खे यादि ईंदो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। कलयुग केवल नाम आधार आहे, नाम जे सहारो, नाम जे सहारे सां जेको हिन कलयुग में हलंदो तो कॾहिं बि किरंदो न। नज़र भले ई अचे कि दुख आया आहिनि, कष्ट आया आहिनि भाई,
पर भगवान जी विशेष कृपा हूंदी आहे, विशेष दया हूंदी आहे, जेकी असांखे सम्झ में न ईंदी आहे। चओ राम श्री राम श्री राम। अंत समय प्रभु जी बंदगी याद अचे, अंत समय असांखे भक्ति याद अचे। जेको जीवन भर माण्हू भक्ति करे तो त अंत समय उहो भुलिजी न वञे भाई। परिवार जे मोह में कोई फांसी न पए। जे अगर जीवन भर कोई शुभ कर्म कंदो आहे त उहो कहिड़ी बि अवस्था हुजे संसार जी, उन्हनि खे त्याग न करे, भक्ति जो त्याग न करे, दान जो त्याग न करे। कर्ण महाराज जी कथा ईंदी आहे न, महाभारत जी कथा। भगवान श्री कृष्ण हुया त पांडव जी तरफ, पर विच विच में केॾी महिल कर्ण जी ॾाढी तारीफ़ कंदा। कर्व कौरव जी तरफ हुया। चओ हरे राम। इन जे लाइ हुया छो जो कॾहिं कर्ण जे बुरे समय में कौरवनि उन्हनि जी ॾाढी मदद कई। चओ हरे राम। त महाभारत केॾो ज्ञान थी ॾे। ॾिसो भाई, भले कहिड़ो बि माण्हू हुयो, बुरे वक़्त में उन साथ ॾिनो आहे त उनजो साथ ॾियणो खपे। पर इहो बि थी सेखारे कि केॾी बि बुरी परिस्थिति अचे, बुरे माण्हू जो साथ ई न खणिजे। चओ हरे राम। बुरे माण्हू खां मदद घुरंदव त पोइ हिकु न हिकु ॾींहुं ऋण चुकाइण जे चक्कर में फासी पवंदासीं। चओ हरे राम। कर्ण महाराज जी खूब तारीफ़ कंदा भगवान कृष्ण। हाणे सोचो, विधाता जंहिंजी तारीफ़ कनि, भगवान जंहिंजी तारीफ़ कनि, कोई त हुन में ख़ासियत हूंदी। अर्जुन महाराज हिकु ॾींहुं चयो, प्रभु तव्हां आयो असांजे तरफ़, तारीफ़ तव्हां केवल कर्ण जी कंदा आहियो। आख़िर कर्ण में अहिड़ो आहे छा? हाणे ॾिसो, मां हुन कहिड़ा तीर हया आहिनि कि उहो धरती ते पियो आहे। हाणे बि तव्हां हुनजी तारीफ़ था कयो, हाणे बि हुनजी महिमा था ॻायो। आख़िर कर्ण में अहिड़ो आहे छा? भगवान चयो, हल भाई मां तोखे ॾेखारियां थो। भगवान हिकिड़े साधुअ जे ब्राह्मण जे भेष में आया। महाभारत जो युद्ध हली रहियो हुयो। कर्ण धरतीअ ते किरियल पियो हुयो, श्वास आख़िरी हलनि पियूं। भगवान आया। भगवान अची करे कर्ण खां पुछनि था, अरे हिते दानवीर कर्ण काथे रहंदो आहे? चओ हरे राम। मां ॿुधियो आहे उहो ॾाढो वॾो दानी आहे। कर्ण काथे आहे? कर्ण हथ जोड़े करे में आख़िरी श्वास हथ जोड़े चवनि था, प्रभु मां ई कर्ण आहियां, ब्राह्मण देवता मां ई कर्ण आहियां, आज्ञा कयो मुंहिंजे लाइ कहिड़ी सेवा आहे? चई तूं कर्ण? हा हा साईं, मां ई कर्ण आहियां। ॿुधायो? चई अरे मां त आयो हुअमि कि मुंहिंजी न्याणीअ जी शादी आहे त तोखां कुझु दान वठी वञा, पर हिन महिल त तूं अहिड़ी हालत में आहे कोन, मूंखे त तुंहिंजे मथां दया थी अचे, तोखां मां छा दान घुरां? तूं त अहिड़ी हालत में आहे कि केॾी महिल प्राण निकिरी वञनि ख़बर ई न पवंदी। ठीकु आहे ठीकु आहे, मां ॿिए कंहिंखां दान घुरी वठंदुमि। कर्ण चयो, बीहो बीहो महाराज बीहो, काॾे न वञो, हिते ई बीहो, हिते ई बीहो। न्याणी जी शादी लाइ दान खपे, मां कंदुमि न दान। चओ हरे राम। जीवन भर दान कयो आहे, हाणे आख़िरी समय आयो आहे, ख़बर आहे प्राण निकिरण वारा आहिनि, त शुभ कर्म कीअं छॾे छॾां? मुखों दान वठो। चई अरे बल्कि कोई तोखे प्राणनि जो दान ॾे, तोखे कोई रक्षा करे अची करे, तूं चए तो दान वठो। छा तोखां दान वठां? पाण किरियल पियो आहे तूं, पाण मृत्यु जहिड़ी हालत में आहे, छा ॾींदे तूं मूंखे? तॾहिं ॾिसो कर्ण पंहिंजो स्वभाव न छॾियो। कर्ण चयो, हिकु कमु कयो, मुंहिंजा ॿ ॾंद सोने जा अथव। चओ हरे राम। तव्हां जल्दी हिकिड़ो कोई पत्थर खणी अचो, तोड़ो ऐं खणी वञो, तव्हांजी न्याणी जी शादी थी वेंदी। चओ हरे राम। भगवान ब्राह्मण जे रूप में चवनि था, न न भैया इहो कमु मां थोड़ी कंदुमि, मूंखे न खपे, दान न खपे, मां ॿिए कंहिंखां वठी वठंदुमि। अरे बीहो बीहो, मूं वटि कोई ब्राह्मण आयो आहे, कोई याचक कोई घुरण आयो आहे, खाली वञे? बिल्कुलु बि न। कर्ण छा कयो? रेंगींदे रेंगींदे हिकिड़ो पत्थर नोकीलो पियो हुयो, उन सोचियो कि बसि हाणे त मूंखे ई करिणो पवंदो। पंहिंजो मस्तक खयो ऐं उहे ॾंद कढण लॻा उन पत्थर ते मथो हणी करे। चओ हरे राम। समझो था भाई, अहिड़ी अवस्था। वो जीअं ई कोशिश करण लॻा कि बसि मां ॿई ॾंद कढी करे ब्राह्मण खे ॾियां, अञा मथे ते पंहिंजो सिर रखण ई वारा हुया त उन्हनि खे स्पर्श थियो कि कुझु कोमल आहे। पत्थर त कोमल थी नथो सघे। अखियूं खुलियूं, मथे ॾिठऊं त भगवान पंहिंजे सरल भेष में, हा हा, भगवान श्री कृष्ण पंहिंजे साक्षात रूप में अची करे पंहिंजो हथ कर्ण जे मथे ते रखी छॾियो। चओ हरे राम। अरे प्रभु तव्हां केशव, तव्हां? भगवान अर्जुन खे निहारनि था। अर्जुन तूं चए पियो न कर्ण में कहिड़ी ख़ासियत आहे? बसि इहा ई ख़ासियत आहे कि आख़िरी समय अची वियो आहे, पर पोइ बि उहो पंहिंजो दान जो स्वभाव नथो छॾे। चओ हरे राम।
अंत समय अची वियो आहे पोइ बि शुभ कर्मनि जो त्याग नथो करे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान असां ते बि अहिड़ी कृपा कनि भाई, छो जो ख़बर न आहे कहिड़ी श्वास आख़िरी हुजे त भजन करे वठूं, भगवान खे निहारे वठूं। ख़बर न आहे केॾी महिल अखियूं बंदि थी वञनि कि असां निहारे बि न सघूं। पुकार करे वठूं, ख़बर न आहे केॾी महिल रसना भी रहे, वाणी शांत थी वञे, असां कुझु चई न सघूं। कथा ॿुधी वठूं, केॾी महिल ख़बर न आहे कन ॿुधण लाइक़ु ई न हुजनि। पेरनि सां पंहिंजे गुरूअ जे दर हली वञूं, ख़बर न आहे पेर केॾी महिल जवाबु ॾेई छॾनि। अखियुनि सां पंहिंजे सतगुरनि जा, पंहिंजे प्रभुअ जा दर्शन करे वठूं, ख़बर न आहे अखियूं केॾी महिल बंदि थी वञनि। तुझे देखना इबादत, तेरी याद बंदगी है। तुझे देखना इबादत, तेरी याद बंदगी है। प्यारे तुझे कैसे भूल जाऊं, तू तो मेरी जिंदगी है। तुझे कैसे भूल जाऊं, तू तो मेरी जिंदगी। गाओ गाओ हाँ तुझे देखना इबादत, तेरी याद बंदगी है। तुझे देखना इबादत, तेरी याद बंदगी है। तेरे दर पे सजदा करना, तुझे याद करके रोना। प्यारे तेरे दर पे सजदा करना, तुझे याद करके रोना। पूजा यही है मेरी, यही मेरी बंदगी है। पूजा यही है मेरी, सभी गायो यही मेरी बंदगी। हाँ तुझे कैसे भूल जाऊं, तू तो मेरी जिंदगी है। तुझे कैसे भूल जाऊं, तू तो मेरी ताड़ी की सेवा प्रेम सा हरि बोल। मेरा खाली मैला दामन, तेरे आगे क्यों ना फैले। प्यारे मेरा खाली मेरा दामन, तेरे आगे क्यों ना फैले। ओ प्यारे मेरा खाली मेरा मन, तेरे आगे क्यों ना फैले। प्यारे मेरा खाली मेरा दामन, तेरे आगे क्यों ना फैले। तू मालिक है जहां है, तेरे दर पे क्या कमी है। तू मालिक है जहां है, तेरे दर पे क्या कमी। हाँ तुझे कैसे भूल जाऊं, तू तो मेरी जिंदगी है। तुझे कैसे भूल जाऊं, तू तो मेरी जिंदगी है।
मेरी प्रार्थना है मोहन कबूल काश कर ले प्यारे। मेरी प्रार्थना है मोहन तू कबूल काश कर दे। ओ प्यारे मेरी प्रार्थना है मोहन तू कबूल काश कर ले। मेरी प्रार्थना है मोहन तू कबूल काश कर दे। चरणों में छाव पाऊं चरणों में छाव पाऊं फिर मुझको क्या कमी है। चरणों में छाव पाऊं फिर मुझको क्या कमी है। आहा तुझे देखना इबादत तेरी याद बंदगी है। तुझे देखना इबादत तेरी याद बंदगी है। आहा तुझे कैसे भूल जाऊं तू तो मेरी जिंदगी है। तुझे कैसे भूल जाऊं तू तो मेरी जिंदगी है। हाँ तुझे कैसे भूल जाऊं तू तो मेरी जिंदगी है। तुझे कैसे भूल जाऊं तू तो मेरी जिंदगी है। ओ मेरे बाके बिहारी मो पे कृपा करो। मेरे बाके हरि बोल। मो पे कृपा करो। मेरे बाके बिहारी मो पे कृपा करो। मेरे बाके बिहारी मो पे कृपा करो। ओ प्यारे कृपा करो हरि कृपा करो। 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 प्यारे कृपा करो हरि कृपा करो। कृपा करो हरि कृपा करो। ओ मेरे बाके बिहारी मो पे कृपा करो। 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 प्यारे कृपा करो हरि कृपा करो। कृपा करो हरि कृपा करो। प्यारे कृपा करो हरि कृपा करो। कृपा करो हरि कृपा करो। आह कृपा करो हरि कृपा करो। कृपा करो हरि कृपा करो। प्यारे कृपा करो हरि कृपा करो। कृपा करो हरि कृपा करो। मेरे बाके बिहारी मो पे 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 कृपा करो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अंत मती सा गति। अंत समय जेड़ो ध्यान हूंदो न भाई, ये बिल्कुल पक्की गाल तो बिल्कुल सच्ची गाल। अंत मती सा गति। समय जेको असांजो ध्यान कर्म हूंदो उन जे हिसाब सां अगली गति थींदी आहे भैया। चओ हरे राम। हिकिड़े तपस्वी जी असां कथा ॿुधीसीं। संत प्रेमानंद जी महाराज ॿुधाइनि पिया। उन्हनि ॿुधायो कि हिकिड़ो तपस्वी हुयो, तपस्या कंदो। कई उन जा शिष्य बणिजी विया ऐं ॾाढो
सुठो तपस्वी, खूब सभिनीनि खे उन्हनि भक्ति सां जोड़ियो, सत्संग सां जोड़ियो, ध्यान सां जोड़ियो, समाधि लगाइण बि सेखारींदा, खूब खूब प्रचार कयो, बढ़िया। हिकिड़े सेवक जी ॾाढी श्रद्धा हुई त कुछ जन्मदिन हुयो या कुछ अहिड़ो उपलक्ष्य हुयो उन सेवक जो, हिकु ॾींहुं पंहिंजे गुरु उन तपस्वी सां मिलण आयो, चई गुरु जी मां तव्हांखे कुछ ॾियण थो चाहियां। छा पुट? त 4 सोन जी मोहर ॾिनी। चओ हरे राम। 4 सोन जी मोहर उन्हनि खे ॾिनी, चई गुरु जी मुंहिंजे तरफ़ां ही भेंट, तव्हांखे जंहिंमें वणे तव्हां कम में लॻाए छॾिजो। चओ राम। पहिरियों त गुरु जी मना कयो, भाई असांखे ज़रूरत न आहे। चई गुरु जी तव्हां भले पाण पंहिंजे लाइ न रखो, तव्हां वटि त खूब कार्यक्रम थियनि था, खूब उपलक्ष्य लॻल पिया आहिनि, मेला लॻल पिया आहिनि, कंहिं बि सेवा में लॻाए छॾिजो। गुरु जी चयो ठीकु आहे। उहो हिकिड़े कपिड़े में ॿधी करे 4 सोन जी मोहर उन्हनि अलमारी में रखी छॾी। चओ हरे राम। हाणे रोज ॾींहं में हिकु बार तपस्वी जो ध्यानु ओॾे वञे कि मूं वटि घणी पई आहिनि भाई? 4 सोन जी मोहर पई आहे, कपिड़े में लपेटियल, उन अलमारी में मां रखी आहे। अच्छा, उन्हनि जो भाव ॾाढो सुठो हुयो। इहो भाव हुयो कि थोड़ो अञा वधीक इहे सोन जी मोहर थी वञे, थोड़ो घणो मां पैसो इकट्ठो करे अञा पोइ वरी विशाल हिकिड़ो मेलो लॻाईंदासीं, संत समागम टाइप जो। संत ईंदा, महात्मा ईंदा, ब्राह्मण ईंदा, वैष्णव जन ईंदा, पोइ भंडारा थींदा, बढ़िया 2-4 ॾींहंनि जो मेलो थींदो। यानी चैन खे मां 8-10 मोहर ठाहे छॾियां पहिरियों, पोइ भंडारो करे छॾींदुमि। पर रोज हिकु बार ध्यानु ओॾे वञे। चओ हरे राम। धीरे धीरे स्वास्थ्य ख़राब थियो, अंतिम समय साम्हूं अची वियो। हाणे कुदरती आख़िरी समय जेको हुयो, आख़िरी श्वास जेकी उन्हनि जी निकिरण वारी हुई, ओॾी महिल बि ध्यानु काॾे हलियो? मोहर में। कि अरे अञा मां भंडारा न कराया आहिनि, अञा मां संतनि जी सेवा न कई आहे, हे 4 मोहर हिते ई पई आहिनि। ओहो, बस इहो ध्यानु वियो ऐं प्राण निकिरी विया। कोई भगवान नाम यादि न आयो ओॾी महिल। चओ जय श्री कृष्ण। यानी अवस्था केॾी कठिन आहे, थोड़ो वीचार कयो भाई। हो त तपस्वी हुया, पोइ बि ध्यानु सोन जी मोहर में हली वियो, अगलो जन्म नांग जो मिलियो। चओ जय श्री कृष्ण। गुरबाणी में भी काथे सतगुरनि चयो आहे न, अंत काल जो लक्ष्मी सिमरे, यानी धन जो ध्यानु कंदो, ऐसी चिंता में जे मरे। जेको अहिड़ी चिंतन में, अहिड़ो चिंतन करे जेको गुजारे वेंदो, प्राण निकिरी वेंदा, त पोइ अगलो जन्म नांग जो। चओ हरे राम। अगलो जन्म नांग जो हूंदो आहे भाई। ॾिसंदा आहियो न, काथे कोई खजानो निकिरंदो आहे त गॾु गॾु नांग बि निकिरंदा आहिनि, उन्हनि सां चिपकियल हूंदा आहिनि। इहो ई सम्झाइनि था। अगलो जन्म उन तपस्वी जो नांग जो थियो। चओ हरे राम। हाणे संतनि जो क्रियाकर्म सभु थी वियो, 13वीं बि थी वई, कुछ महीनो गुजरी वियो, साफ़ सफ़ाई थियण लॻी उन्हनि जे कुटिया जी। हिकिड़ो सेवक आयो, अलमारी खोलियईं, सभु सामान कढण लॻो, जाते सोन जी मोहर पई उते ई उहो तपस्वी नांग बणिजी वेठो हुयो। चओ हरे राम। पहिरियों त उहे हकलाइण लॻा, नांग खे ॿाहिरि कढण लॻा, पर उन्हनि जी भक्ति कयल हुई, तपस्या थियल हुई, त नांग मां बि आवाज़ आई, अरे प्यारा ईअं न कयो भाई। चओ हरे राम। अरे नांग मां आवाज़, अरे हा भाई ईअं न कयो, दया कयो, तव्हांखे यादि कोन्हे मां गुरु जी आहियां तव्हांजो। गुरुअ खे हकलियो था, गुरु जी तव्हां नांग जी योनीअ में, पोइ असांजो छा हाल थींदो? जॾहिं असांजा गुरु ही नांग जी योनी पाए वेठा आहिनि हिते, त पोइ असांजो? चयो न भैया, अंत समय मुंहिंजो ध्यानु काॾे हली वियो? सोन जी मोहर में। काॾे मूंखे ध्यानु लॻाइणो, भॻवान जे कथा कीर्तन में, नाम में भॻवान जो ध्यानु करणो, मुंहिंजो ध्यानु हली वियो सोन जी मोहर में। मूंखे मुक्ति मिली कोन्हे, पर भॻवान जी कृपा आहे कि हिन जन्म में मूंखे सभु यादि आहे। तव्हां हिकु कमु कयो, जल्दी इहे 4 मोहर कढो, भंडारा जा भंडारा कराईंदा वञो, संतनि जे लाइ, भक्तनि जे लाइ, सेवकनि जे लाइ खूब भंडारा कयो, त मूंखे हिन जन्म में मुक्ति मिले। चओ हरे राम। सेवकनि तुरंत इहो कमु कयो ऐं पोइ उन्हनि खे मुक्ति मिली। चओ हरे राम। चवण जो अर्थ साध संगत जी कि अंत समय ॾिसो, अंत मती सा गति। कहिड़ो भरोसो आहे कि असांखे बि भॻवान जो नाम, भॻवान जो कीर्तन यादि ईंदो। उहो तॾहिं जॾहिं प्रभुअ खे प्रार्थना कंदो, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से। ईअं न हंसी मजाक में प्राण निकिरी वञनि, ईअं न थिए गपशप कंदे ई प्राण निकिरी वञनि,
ईअं न थिए भाई पढ़ाई निंदा कंदे ई प्राण निकिरी वञनि। चओ हरे राम। ईअं बि त थी थो सघे कीर्तन कंदे कंदे प्राण निकिरी वञनि, सेवा कंदे कंदे प्राण निकिरनि। कई ॼणा तीर्थ यात्रा करण वेंदा आहिनि, कई ॼणा पंहिंजे गुरूअ जे दर ते सेवा करण वेंदा आहिनि, पोइ केॾी महिल भॻवान जी अहिड़ी लीला हूंदी आहे कि हुननि जा प्राण उते निकिरी वेंदा आहिनि। पोइ माण्हू नेगेटिव बि सोचींदा आहिनि, अरे हे त तीर्थ करण वियो हुनजा प्राण निकिरी विया, इनखे चोट लॻी वई, हे त गुरू दर ते सेवा करण वियो उते प्राण निकिरी विया। अरे उहो क़िस्मत वारो आहे, क़िस्मत वारो आहे। हिते किथे हंध ते उनखे हालत ख़राब हुजे या 2 साल हंध ते पियो हुजे या पोइ प्राण निकिरनि हा, पोइ तव्हां चओ या भागन वारो आहे। चओ हरे राम। त क़िस्मत वारो आहे कि सेवा कंदे कंदे हुनजा प्राण निकिरी विया। वॾा जेके हूंदा आहिनि न उहे अरदास कराईंदा आहिनि, छा चवंदा आहिनि? हलंदी हलाए। चओ हरे राम। इन जो अर्थ सम्झंदा आहियो? वॾा जेके हूंदा आहिनि उहे अरदास कराईंदा आहिनि, साईं कृपा कजो भॻवान मोथाजी न ॾे, हलंदी हलाए, यानी हलंदी चलंदी मुंहिंजा प्राण निकिरी वञनि, कॾहिं मां बेड ते ई न अचां, कीर्तन कंदे कंदे भक्ति कंदे कंदे प्राण निकिरी वञनि। यही प्रार्थना कही आहे, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। चओ हरे राम। आहा, आखिरी समय भगवान को गुरु प्रभु अहिड़ो समय हुजे कि मूंखे संसार नज़र न अचे, एक पासे राधा जी बीठी हुजे, एक पासे श्याम सुंदर तव्हां बीठा हुजो, इहो ई दृश्य हुजे ऐं भले मुंहिंजा प्राण निकिरी वञनि। चओ राम। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। कथा ॿुधंदे ॿुधंदे आहा आखिरी श्वास हुजे। भागवत कथा हली रही अथव भाई उल्लासनगर शहर में। अॼु खां कथा आरंभ थींदव, कथा जो ज़रूर ज़रूर लाभ वठिजो। शायदि समय 5 बजे खां 8 बजे ताणी अथव। कथा जो खूब खूब लाभ वठो। मीडिया जे द्वारा केॾी सुंदर व्यवस्था आहे, जेॾी महिल बि जंहिंखे बि समय मिले कथा जो ज़रूर लाभ वठो ऐं भगवान जो प्रेम पाए वठो। भाई कथा सां ई प्रेम मिलंदो आहे। चओ हरे राम। कथा सां ई प्रेम मिलंदो आहे। ऐं उन में बि अगरि केॾी महिल भक्त जा चरित्र हलनि, भक्त जी कथा हले त विशेष प्रेम मिलंदो आहे। प्रेम छा आहे? संत सम्झाइनि था, प्रेम हिकिड़ी परफ्यूम आहे, इत्र आहे। कीअं? इत्र असां लॻाईंदा आहियूं भाई, है न, परफ्यूम लॻाए वेंदा आहियूं, पर जंहिं बि माहौल में वेंदा आहियूं त उते ख़ुशबू ख़ुशबू थी वेंदी आहे। चओ हरे राम। जंहिं बि सभा में वियो त माण्हू पुछंदा आहिनि, अरे ॾाढी ख़ुशबू थी अचे भाई, छा लॻायो आहे? थींदो आहे न भाई, तव्हां सां थींदो आहे ईअं? इत्र हिकु माण्हू लॻाईंदो आहे, परफ्यूम हिकु माण्हू लॻाईंदो आहे, पर जंहिं सभा में वेहंदो आहे सभिनीनि ताणी उहो ख़ुशबू पहुचाईंदो आहे। तीअं ई हिकिड़ो भक्त जेॾी महिल भक्ति कंदो आहे, जंहिं सभा में वेहंदो आहे सभिनीनि खे भक्त बणाईंदो आहे, सभिनीनि खे ख़ुशबू ॾींदो आहे, सभिनीनि ताणी उहो ख़ुशबू पहुचाईंदो आहे। चओ हरे राम। प्रेम त इत्र वांगुरु आहे। श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। सभिनीनि सां प्रेम हुजे भाई, कंहिंसां बि वैर न हुजे। सभिनीनि खां सुंदर प्रार्थना असांजे हिंदू धर्म में अथव। कहिड़ी ख़बर अथव? असांजे सनातन धर्म जी प्रार्थना थींदी आहे, सर्वे भवंतु सुखिन। हिन जो अर्थ आहे कि प्रभु सभई, 1 2 3 4 5 न, सभई, सर्वे भवंतु सुखिन, सभई सुखी थी वञनि प्रभु। सर्वे भवंतु सुखिन। आहा, केॾी सुंदर प्रार्थना आहे। सभिनीनि सां प्रेम हुजे, कंहिंसां बि वैर न हुजे। तुलसीदास जी महाराज लिखियो आहे पंहिंजी वाणी में, सिया राम में सब जग जानी। यादि अथव न भाई सभिनीनि खे? शाम वारी संगत खे त बिल्कुलु यादि हूंदो। सिया राम में सब जग जानी, करो प्रणाम जोर जुग पानी। यानी मां सभिनीनि में प्रभुअ खे निहारियां, अहिड़ी कृपा कयो। जेॾी महिल संत तुलसीदास जी महाराज ये वाणी लिखी रामचरित मानस में, सिया राम में सब जग जानी, ओॾी महिल लिखी करे पोइ भगवान भोलेनाथ जा दर्शन करण वञनि पिया। चओ हरे राम। महादेव जो उते मंदिर हुयो, उते वञी करे दर्शन करण वञनि पिया, पंहिंजी रामचरित मानस जी पोथी रखे करे, त अचानक विच में हिकिड़ो गधो हली आयो। चओ हरे राम। हिकिड़ो गधो हली आयो,
रस्ते ते अची बीह रहियो त तुलसीदास जी महाराज खे थोरो गुस्सो आयो, अरे परे थी उनखे हकलाइण लॻा, हटाए वरितऊं। वया महादेव जो दर्शन करे आया वापस, वरी पोथी खोलियऊं कि अॻिते लिखां त ॾिठऊं त इहे पंक्ति गायब थी वई। कहिड़ी पंक्ति? सिया राम में सब जग जानी। ही पंक्ति गायब। चई अरे मां त लिखी वियुमि, गायब कीअं थी वई? वरी लिखियऊं, चओ हरे राम। वरी लिखियऊं, ॿिए ॾींहुं वरी भगवान भोलेनाथ जो दर्शन करण विया, पशुपति नाथ। वरी कोई जानवरनि जी भीड़ हली आई, गऊ माताऊं बीठियूं हुयूं, वरी उन्हनि खे हकलण लॻा। ॾाढो गुस्सो आयो कि अरे मूंखे देरि थी थिए भाई, वरी वञी करे दर्शन करे, वरी मूंखे पोथी लिखणी आहे। थोरो हकलायूं, महादेव जो दर्शन करे वरी वापस आया त वरी पंक्ति गायब। कहिड़ी पंक्ति? सिया राम में सब जग जानी। गायब। क्यों? ॿ बार गायब थी वई आहे, यानी कोई त गड़बड़ आहे, मां कोई ग़लती कयां थो। वरी आया महादेव भगवान भोलेनाथ वटि, प्रभु कहिड़ी ग़लती थी आहे, मूंखे क्षमा कयो, मूंखे सम्झायो। मां एॾी सुंदर पंक्ति लिखी आहे, सिया राम में सब जग जानी, करो प्रणाम जोर जुग पानी। 2 बार गायब थी वई आहे, प्रभु छा थी वियो? भगवान भोलेनाथ दर्शन ॾिनो, चयो तुलसीदास जी महाराज केवल लिखण जानो, हाँ बढ़िया सुठी सुठी पंक्ति लिखी था छॾियो, अमल बि त कयो। चओ हरे राम। सुठी सुठी ॻाल्हियूं केवल लिखण ई जानो छा, अमल बि त कयो। चयो प्रभु कहिड़ी ॻाल्हि जो अमल न कयो आहे? कि पाण लिखो था कि सभिनीनि में मां भगवान खे ॾिसां, सिया राम में सब जग जानी, सभिनीनि खे भगवान ॾिसी करे प्रणाम कयां। जेॾी महिल गधो तो साम्हूं अचेव त हकलायो था, उनजे मथां गुस्सो था कयो। जेॾी महिल कोई जानवर तो हली अचे त ओॾी महिल तव्हांखे गुस्सो थो अचे, परेशान था थियो, पोइ छाजे लाइ था लिखियो? तॾहिं भगवान इहे पंक्ति 2 बार हटाई आहे कि लिखो उहो ई जेको करे सघो। चओ हरे राम। अरे अखियुनि में आंसू भरिजी आया। चयो प्रभु मां सम्झी वियुमि। घर विया, ओॾी महिल वरी उन्हनि खे जानवर नज़र आया, पर ओॾी महिल उन्हनि भगवान जो ई उन में दर्शन कयो। चओ हरे राम। ऐं वञी करे इहे लिखियऊं पंक्ति, सिया राम में सब जग जानी। अॼु ताणी इहे पंक्ति अमर आहे। हर भक्त जी इहे पंक्ति जेकी आहे उन्हनि अमर करे छॾी आहे। त भाई कई माण्हू सलाह बि सुठी सुठी ॾींदा आहिनि, है न, पर केॾी महिल उन्हनि खे चओ भैया तूं त ईअं नथो करे, असां त सलाह ॾियण ॼाणो। चओ हरे राम। सुठी सुठी सलाह तव्हांखे ॾेई वठंदासीं, पर असांखे अमल करणु न ईंदो। चओ राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। भगवान खे सभिनीनि में निहारियूं, प्रेम कयूं भाई। राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे। गाओ राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे। जय राधे राधे गोविंद गोपाल राधे, जय राधे राधे गोविंद गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोपाल राधे, जय राधे राधे गोविंद गोपाल राधे। जय जय राधे राधे गोविंद गोपाल राधे, जय राधे राधे गोविंद गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोपाल राधे। मैं कैसे भुला दूं तेरे नाम को, मैं कैसे भुला दूं तेरे नाम को। हाँ मैं कैसे भूले नाम को, मैं कैसे भुला दूं तेरे नाम को। पलकों से बुहारूं तेरे धाम को, पलकों से बुहारूं तेरे धाम को। हाँ
पलकों से बुहारूं तेरे धाम को, हाँ पलकों से बुहारूं तेरे धाम को, तेरे चरणों की धूली को चंदन समझ, तेरे चरणों की धूली को चंदन समझ, क्यों न माथे से रोज लगाया करूं, हाँ क्यों न माथे से रोज लगाया करूं, हाँ क्यों न माथे से रोज लगाया करूं, हाँ क्यों न माथे से रोज लगाया करूं, ओ क्यों न माथे से रोज लगाया करूं, हाँ क्यों न माथे से रोज गाओ लगाया करूं। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, जय राधे राधे जय राधे राधे, 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 राधे राधे जय राधे राधे, जय राधे राधे जय राधे राधे, हमारी प्यारी राधे हमारी प्यारी राधे, हमारी प्यारी राधे हमारी प्यारी राधे, हम सबकी प्यारी राधे हम सबकी प्यारी राधे, ओ जय राधे राधे जय राधे राधे, 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 बोलो राधे राधे श्याम जय राधे, राधे राधे श्याम राधे, जय राधे राधे श्याम राधे, राधे राधे श्याम जय राधे, राधे राधे श्याम राधे, बोलो राधे 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 जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत जय, गुरु श्री श्री चंद्र चंद्र भगवान की जय। ओम शांति। ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरी जगत गुरु श्री चंद्र हरे। सात संगत जी अॼु शाम जो सत्संग कीर्तन जी सभा लॻंदव भाई ठीक 5 बजे खां 7 बजे ताणी वासु मंगलम में छाबड़ा परिवार जे तरफ़ों सत्संग कीर्तन जी सेवा आहे। तव्हांखे निमाणी वेनती करे रहिया आहिनि खूब आशीर्वाद ॾियो। भगवान इन परिवार में मंगल कार्य बख़्शियो आहे। ऐं शाम जो जेको दरबार साहिब में सत्संग थींदो आहे उहो बि 5 खां 7 भाई वासु मंगलम में तव्हां आनंद वठिजो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। ऐं ॿी सूचना शनिवार जे ॾींहुं बि सत्संग कीर्तन तो भाई हिंदुजा परिवार जे तरफ़ों सिंधी धर्मशाला में सुबुह जो 11 बजे खां 1 बजे ताणी। सो उन जो बि ज़रूर लाभ वठिजो। जय श्री कृष्ण।